केड़ा फाड़ा मारे आया हो? ज़हूर तू ॾाढो खुश तो नज़र अची। रेस जेको तव्हां हुकुम कयो न वो कम असां करे आया आहियूं। रेस में खाया आहियूं या उताक ते पुॼाऊं या सिर्फ़ हिक में 3 नाले वारा चोर विया हो, बचल जे ॻोठ मां हिक में खाए आया हो। रेस इहा मेह न पर बचल खान जी पग समझो पग। रेस अवां खे बि त को बचल खान सां झेड़े करण जो बहानो खपे न। झेड़ो त हाणे बचल खान जे राज सां मथो मथे ते कबो। इहा ॻाल्हि सरदार साईं जे कन ताईं पहुचाइणी आहे। रेस असां जे लाइ सरदार बि तव्हां आहियो त भोतार बि तव्हां आहियो। ॾुखे सुखे में असां तव्हां वटि ईंदा आहियूं। मां पंहिंजे राज वारनि खे कॾहिं बि चिचड़ जो चक पाइण कोन ॾींदुसि। तव्हां वञी ॻोठ पहुचो। इन में जे करे बचल खान खे मूंखे ख़राब ऐं ख्वार ॾिसणो आहे। रेस हिकिड़ी सलाह ॾियां तव्हांखे। हा चओ। रेस इन मेह जी चोरीअ में ॾातूअ खे फसायो न त ॾाढो भलो थींदो। सलाह भली ॾिनी अथई, मता इन में जे करे बचल खान झेड़ो ई न करे, पर जॾहिं ॾातूअ खे पुलिस जा पादर लॻंदा न त पोइ इहो बचल कुॾी मैदान में ज़रूर लहंदो। रेस ॾातू आहे ॾिंगो मुड़ुस। इन ॾातू वारी ॾिंगाइप पुलिस जे पादरनि खां पोइ सिधो करे छॾींदसि।